नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व रफ़अना लका ज़िक्रक आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। सिकई मोहब्बत से पढ़ो अफज़लु ज़िक्र ला सबने जो आज को भी बा खामोश हो जाए सभी मिल कर पढ़ो अफज़लु ज़िक्र ला मुझा निहायत वाजिबुल एहतराम वाजिबुल कदर नकीब महफिल कारी अस्माल हाफिज खालिद हुसैन सनाखानी मुस्तफा बिलखुसूस मुझा वालिद मोहतरम ऐं ॿिया मेहमान गिरामी कारी हसनैन साहब सां गॾु वेठल मोहतरम अब्दुल वहीद सिलवी साहब या तमाम जेके भी दोस्त आशिक आया नाम जा परवाना अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि आवाज ना अस्सलामु अलैकुम व वालेकुम अस्सलाम। असांजे इस्लाम असांखे बेहतरीन शइ या बेहतरीन आदत सेखारे तवज्जो मोड़े हींअर ताईं सनाखानी पे हली सनाखानी में जोश खबंदो आहे सनाखानी में महबूबा जे इश्क जोश जोश खबंदो आहे जिन बयान शुरू थिए न पोइ होश यरा बिल्कुल तवज्जो मोड़े हुजे खामोश थी करे ऐं तवज्जो सां बयान ॿुधो त इंशाअल्लाह का ॻाल्हि सम्झ में कंहिं बि ॿार जी तवज्जो हेॾो हलियो या उन सां तावस कर रहे हो इस्लाम असांखे बेहतरीन शइ ॾिनी आहे बेहतरीन आदत कहिड़ी जॾहिं बि तव्हां पाण में मिलो त चओ अस्सलामु अलैकुम छा चओ इन जो मतलब यानी जॾहिं तव्हां पंहिंजे मुस्लमान भाउ सां मिलो था उनखे चओ तुंहिंजे मथां सलाम छा हुजे सलामती हुजे यानी इस्लाम असांखे इहा आदत सेखारे छॾी आहे
जरे तवा पाजे मुसलमान भाषा मिलो सभी का पहला तवा उनके दुआ दो अस्सलामु अलैकुम मुझे मथा सलाम सी हो जे रहमतुल्लाह अल्लाह की रहमत हो जाए व बरकातहू उन अल्लाह जी बरकत सुभान अल्लाह और जवाब देने वाला चाचा यकीनन जरे हिकड़े सलाम कयो हाने बेज मथा जवाब ॾियण वाजिब थी वियो आहे उनखे जवाब ॾियणो आहे जवाब में छा चवंदो चई ॿुधायो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू मुझे मथा ते सलाम थी हुजे हां मिठा ही त आऊं गुनाहगार नवाखे सलाम करे मु गुनाहगार नवाखे सलाम करे तवा के दुआ ॾिनो तवा नेकन वरी मूंखे जवाब ॾिनो पर मुंहिंजा मिठा उन दुआ जो छा आलम जरी मल महबूब अलैहिस्सलाम की हदीस मुबारक तवज्जो फरमायो महबूब ने फरमायो कले मुझो उम्मती मुझे मथा सलात व सलाम करंदो वा हिकड़ी रिवायत है महबूब ने फरमायो फरिश्तो मुकर्रर जेको वो तुझो सलाम के अचे पहुंचाइंदो वा ई रिवायत है महबूब ने फरमायो कले मुझो उम्मती मुझे मथा जो सलाम करंदो वा ना महबूब लगे तुझे के बुदो भी आया महबूब जवाब दा सुभान बुधायो अरे असा चऊं अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह ए अल्लाह या रसूल मुझे मथा सलाम भी हुजे मुझे मथा सलाम भी हुजे ए महबूब दीदी करे जवाब दे मुझा उम्मती तुझे मथा की सलाम दी सुभान अल्लाह कोई असा जी किस्मत सवर थी वई हां असा जा तवारा नियारा थी वया जो महबूब अगर असा जे सलाम जो जवाब इरशाद फरमाए जरे महबूब जवाब इरशाद फरमाए अरे महबूब फरमाए मुझा उम्मती तुझे मथा भी सलाम दी हुजे जे के महबूब दुआ इरशाद फरमाए शरण मुझे बेड़ा पार सुभान अल्लाह मुझा मिठा पांच दफा गाल न कई रिवायत बुधाई है हदीस बुधाई है महबूब जो फरमान है जरे मुझे उम्मती मुझे मथा दुरूद सलाम करदो वा ये रिवायत में फरमायो मां जो दुरूद मुबारक बुधदो आया जवाब इरशाद सुभान अल्लाह त मुझा मिठा अल्लाह तबारक व तआला जा कौल एहसान अल्लाह तबारक व तआला की ज़ात बरकत असा ही तवा के इन महफिल में शिरकत सुभान अल्लाह पर हिन का पहला अल्लाह जो एहसान जो अल्लाह ताला असा ही तवा के इंसान क्या बनायो इंसान असा ही तवा के के पैदा के गालायो क्या के पैदा के अल्लाह जमीन के क्या पैदा के अल्लाह आसमान के अल्लाह हैवानात के अल्लाह नबातात के अल्लाह केड़ी भी शय हुए के पैदा करने वालो अल्लाह है कोई मुझा बैठा जरे अल्लाह जमीन के पैदा करने वालो भी अल्लाह आसमान के पैदा करने वालो अल्लाह तमाम हैवानात के पैदा करने वालो अल्लाह है असाई तमाम इंसान के पैदा करने वालो अल्लाह है अगर रब चाहे तोके या मोके असा इंसान के तोके मोके अगर रब चाहे केड़ी भी मखलूक बनाए अल्लाह कादिर होयो अल्लाह का कुछ वारो न होयो अल्लाह मालिक होयो कुछ भी बना सके जो अल्लाह ताला तमाम मखलूकात कुछ भी बना सके जो अल्लाह ताला चाह फरमायो वलक़द करमना बनी आदम अल्लाह एहसान कयो बनी आदम इंसान एहसान आहे रब इंसान एहसान कयो अल्लाह ताला तमाम मखलूकात अशरफ मखलूकात इंसान सुभान अल्लाह हाने मुखे बुधायो इंसान सिर्फ असा मुसलमान हां इंसान सिर्फ असा मुसलमान ही यहूदी इंसान ईसाई भी इंसान मुशरिक भी इंसान गैर मुस्लिम भी इंसान मुसलमान भी इंसान तमाम इंसान हाने मुझा बेटा बुधायो रब चाहे असाई तवा के केरो भी इंसान पैदा करे सके जो असाई तवा के जो यहूद के पैदा करने वालो भी अल्लाह है कोई भी इंसान है ईसाई के पैदा करने वालो भी अल्लाह कोई भी इंसान है मुशरिक के पैदा करने वालो अल्लाह कोई भी इंसान है असाई तवा मुसलमान के पैदा करने वालो अल्लाह जो एहसान है अल्लाह सही तवा के मुसलमान बनायो मुसलमान वो मुसलमान सिर्फ असा है हजरत आदम अलैहिस्सलाम का महबूब अलैहिस्सलाम जो उम्मत तई कहो पेश 1,40,000 पैगंबर आया तमाम
अलैहिस्सलाम तमाम नबी के दौर में उनका उम्मत भी मुसलमान समझ में गाला चे जे नबी जो दौर हो नबी के दौर में उनका उम्मत रोया मुसलमान हो यार अगर अल्लाह ताला चाहे हां असाई तवाने शीस अलैहिस्सलाम उम्मत बनाया रब कादिर हो असाई तवाने नूह अलैहिस्सलाम उम्मत बनाया रब कादिर हो अल्लाह ताला इब्राहीम अलैहिस्सलाम उम्मत बनाया अल्लाह ताला कादिर हो यूसुफ अलैहिस्सलाम उम्मत बनाया रब कादिर हो और गर्ज अल्लाह ताला हमारे तमाम नबी ये भी नबी को उम्मत बनाया अल्लाह ताला कादिर हो अल्लाह ताला जो इंसान अल्लाह ताला साईं तवाने नबी जो उम्मत बनायो ये नबी जो उम्मत बन गया नबी वाली सुभान अल्लाह एहसान आहे हां रब त कादिर हो रब केड़े भी नबी की उम्मत में असा इतना पैदा करे सके केड़े भी नबी की उम्मत बनाए सके मुसलमान अल्लाह ताला बनायो मुसलमान तमाम नबी की उम्मत हां असा इतना के भी केड़े भी नबी की उम्मत पैदा करे सके और अल्लाह जो एहसान जो अल्लाह ताला असा इतना के पहले नबी की उम्मत पैदा सुभान अल्लाह मोजा मिठा जे महबूब जी उम्मत में अल्लाह ताला पैदा कयो उन महबूब जी उम्मत में मिलण जी जेको खुशी करे इन गाल के समझे अल्लाह ताला वो उम्मत साईं सुभान समझ में ना आए केड़ो उम्मत एडो वडो एहसान अल्लाह ताला कयो उन एहसान के समझण वालो अल्लाह ताला बनायो उन एहसान के समझी करे उन मथा खुश थियण वालो रब बनायो इहो भी अल्लाह जो एहसान अगर अल्लाह चाहे हां अल्लाह चाहे हां इन एहसान के फरामोश करे छो हां अगर अल्लाह चाहे हां असा खुश थियो हां असा ही तमाम केर थीना पुछण वारा और अल्लाह ताला जो एहसान जो अल्लाह ताला असा ही तमाम के रही करे अल्लाह जी आमद में खुश वो रब वो अजीम वो रब वो मेहरबान मुझे रब जा थोड़ा मानूना के घरे बुलाया मुझा मिठा मुझी उम्र तक खुटी वने पर रब जा थोड़ा सुभान अल्लाह थोड़ा न खोटा वो अजीम रब है वो करीम रब जो एतरो मेहरबानी है सिर्फ एकड़ी अल्लाह ताला की शान में अल्लाह ताला की मेहरबानी के मुताबिक अल्लाह ताला की रहमत के मुताबिक एक रिवायत बुलाए मुताबिक शान दे चाहो तो सल्लल्लाहु सभी मिल कर एड़ो वाक्यो अचे वियो एड़ो मंज़र अचे वियो सहाबाए कराम मौजूद आहे जंग खां बाद जो वाक्यो हिकड़ी खातून सहाबिया जो ॿार गुज़री हुआ सहाबिया पंहिंजे फर्ज़ खे तलाश करे थी पंहिंजे बच्चे खे तलाश करे थी हाणे अंबर आहे पुट गुमा औलाद मासूम गुमा नंढो गुमा अंबर दे अंबर सफ़ा चरण मां पंहिंजे औलाद खे प्यार इशारे सां बोले थी वई हेॾे होॾे बोले थी वई मुंहिंजो मिली वञे मुंहिंजी औलाद मिली वञे तमामु घणी परेशान तमामु तुरन खां बाद जेॾीमहिल उन वालिदा खे उन सहाबिया खे पंहिंजी औलाद मिलंदी आहे बच्चो जेको मिलंदो आहे उहा सहाबिया पंहिंजे फर्ज़ंद खे खणी करे प्यार ऐं मुहबत सां उनखे चुमण लॻंदी आहे उनजे हथनि खे चुमे थी पेरनि खे चुमे थी जिस्म खे चुमे थी चेहरे खे चुमे थी जो काफ़ी देर पुटे गुमो मिलियो अंबर खे चुमण लॻी महबूब अलैहिस्सलाम इन मंज़र खे मुलाहिज़ा फरमाया था पिया सहाबा कराम बि ॾिसनि था पिया महबूब अलैहिस्सलाम फरमायो सहाबा तव्हां छा था सम्झो अगर इहा औरत पंहिंजे औलाद खे बाहि में उछले सघे छा पंहिंजी औलाद खे बाहि में उछले सघंदी सहाबा लॻा या रसूल अल्लाह केतिरे ते थी सघंदो या औलाद खे पंहिंजी के वालिदा बचाईंदी पंहिंजी औलाद खे पंहिंजे हथनि सां बाहि में न अची सघंदी बल्कि पंहिंजी कोशिश जे मुताबिक़ पंहिंजी औलाद खे बचाईंदी सुभान अल्लाह साहबा या दुनिया जी मां जंहिंजे मुतालिक़ तव्हां चओ था या मां पंहिंजी औलाद खे बाहि में न विझी सघंदी अल्लाह ताला इन हिकिड़ी मां पंहिंजे 70 गुना वधीक पंहिंजे बाने सां
अल्लाह ताला शला साईं तव्हांखे उन रब जी सुञाण अता सुभान अल्लाह उन जे वेझो थियण तौफ़ीक़ अता असां रब खां परे थी विया केतिरा परे थी विया हालांकि रब असांजे मथां एहसान फरमाए थो तव्हां ॿुधायो असां केतिरा बि गुनाह कयूं था केतिरियूं रब जो नाफ़रमानी कयूं था को बि अल्लाह जो हुकुम कोन था मञूं अल्लाह जे घर मां आवाज़ अचे थी अचु अल्लाह जी इबादत जी तरफ़ अचु नमाज़ जी तरफ़ नमाज़ छा आहे अल्लाह जी इबादत अल्लाह जो हुकुम अल्लाह जो फरमान असां वेंदा आहियूं नथा वञूं नाफ़रमान थी विया अल्लाह जी इबादत जी तरफ़ नथा वञूं अल्लाह जे सॾ ते नथा वञूं अल्लाह ताला कॾहिं बि तव्हां असांजी रोज़ी बंदि कई मानी बंदि कई असां रब जे सॾ खे छॾे छॾियोसीं रब जे वेझो न वियासीं हुन जी ॻाल्हि खे मञियोसीं रब वरी बि वेसी या रब जी मेहरबानी रहे त मुंहिंजा मिठा अल्लाह ताला जी ज़ात बारगाह साईं तव्हांखे पंहिंजी मोहब्बत अता फरमाए मुंहिंजा मिठा हुजूर अलैहिस्सलाम जी हदीस मुबारक आहे महबूबन फरमायो जेको शख़्स हिकिड़ो मर्तबा महबूब जे मथां दुरूद पढ़ंदो आहे सुभान अल्लाह जेको हिकिड़ो मर्तबा महबूब जे मथां मुंहिंजे मथां दुरूद पढ़ंदो अल्लाह ताला हुनखे ॾाढी अता फरमाईंदो आहे आखिरी वो दोस्त गला डाने महबूब फरमायो अगर 10 मर्तबा दुरूद पढ़ो अल्लाह ताला उनके 100 ने अता फरमाईंदो महबूब फरमायो अगर 100 मर्तबा दुरूद पढ़ो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बारकात उनके 1000 ने अता फरमाईंदो अरे आखिरी जेको जुमलो अर्ज़ करण वारो वो वॾो अहम आहे मुंहिंजा मिठा अगर इन ॻाल्हि ते असां अमल करे वञूं असांजा बेड़ा ई पार कहिड़ो मुस्लमान जेको न चाहींदो हुजे त मां जन्नत में न वञा सभई जन्नत जा तालिब आहे सभई चवंदा आहियूं न त अल्लाह ताला जन्नत अता फरमाए अल्लाह ताला राज़ी ने जन्नत अता फरमाए अचो महबूब जो फरमान महबूब अलैहिस्सलाम की ज़ात बाबरकात ऐलान फरमायो इरशाद फरमायो मुझे उम्मती ये में 1000 मर्तबा महबूब जी मथा दुरूद पढ़ो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात रोज़े क़यामत उनके जन्नत में दाखिल फरमाईंदो उनजो कुल्लो मुझे कुल्ले साल लगदो हो सुभान अल्लाह महबूब जो फरमान जादू फरमाए महबूब उनके अल्लाह ताला जन्नत में ये दाखिल फरमाईंदो उनजो कुल्लो मुझे कुल्ले साल लगदो सुभान अल्लाह अरे महबूब जो फरमान जे मथां असांखे एतिरो यकीन आहे जो असां हज़रत अली करमल्लाहु वजहु करीम खां सिखियो आहे महबूब जे मथां यकीन कीअं करणो आहे सोणे अली खां जे पुछो सोना अली महबूब जे मथां तोखे केतिरो यकीन आहे सोणे अली ॿुधायो मूंखे महबूब जे मथां एतिरो यकीन आहे जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हिजरत पिया करण महबूब फरमायो अली चओ सुभान अल्लाह महबूब फरमायो अली अज रात तोखे मुंहिंजे बिस्तर ते सुम्हणो आहे मुंहिंजे बिस्तर ते सुम्ही रहो छो जो दुश्मन मुंहिंजे मथां रात जो हमलो करण वारा आहिनि ऐं हिजरत कयां थो मुंहिंजे बिस्तर ते सुम्ही रहो सुबुह थिए जेके मूं वटि अमानतूं रखंदा आहिनि मके वारनि खे अमानतूं वापसि करे वरी मदीने हलियो अचिजां सुभान अल्लाह हज़रत अली करमल्लाहु वजहु करीम खां पुछो अली रज़ी अल्लाह ताला छा तव्हांखे खौफ़ नथो त दुश्मन जेके महबूब जे मथां हमलो करण वारा हुआ महबूब खे शहीद करण वारा हुआ तव्हां त मथां चादर विझी पियो उहे महबूब तोखे उहे दुश्मन तोखे महबूब सम्झी तोखे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झी करे तुंहिंजे मथां हमलो करे सघनि पिया तूं मौत जी जॻह ते सुम्ही पए तूं ॼाणे थो हमलो थियण वारो आहे छा तोखे खौफ़ न थियो हज़रत अली करमल्लाहु वजहु करीम जेको फरमायो वरो मोहब्बत जो जवाब इरशाद फरमायो अली करमल्लाहु वजहु करीम फरमायो या अली की हिकड़ी जान अगर अल्लाह ताला अली के सभी जानू अता करे उहे भी महबूब जे मथां कुर्बान ये अली जी हिकड़ी जान अगर अल्लाह ताला अली के सभी जानू अता करे अल्लाह ताला अली महबूब जे मथां सभी जानू कुर्बान कर जाता है पर जरे मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अली
अमान तू वापस भी कर दो अली मदीने भी दो दुश्मन कुछ ना कर सका जो बाबू फरमाए चलो अली लोगे सुबह अमान तू वापस करो मदीने अचवा बाबू फरमाए चलो कहानी अली के जनाब कुछ नहीं दो अली सुबह भी कर दो अली अमान तू वापस भी कर दो नबी जवानी मदीने हजरत अली रज़ियल्लाहु जो करीब जो बाबू सही बाबू जेको फरमायो वो सच्चा है इन लाइ असां जो ईमान जो सोने अली का सच्चो आहे बाबू जे फरमाने मथा यकीन जॾहिं बाबू फरमायो जेको मुंहिंजे मथां हज़ार वरदा दुरूद पढ़ंदो मूंसां गॾु सुभान अल्लाह इते वरी सवाल थी जो असां हर वक़्तु सवाल थींदा रहंदा तो के सवाल वाह मौलवी साहब रखो दुरूद पढ़ो जन्नत में हलिया लेकिन नमाज काॾे वेंदी नमाज काॾे वेंदी छा नमाज रखो तो दुरूद पढ़ो जन्नत में हलिया वेंदा आज मां चरिया ओके कहिड़ी खबर अल्लाह ताला अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब अल्लाह ताला दिल जो सुकून जिक्र में रखियो अल्लाह ताला दिमाग की कुव्वत कुरान में रखी अगर तुम चाहो था तुम्हारो दिमाग की कुव्वत अची वने तुम्हारे दिमाग की ताकत मिले तुम्हारे दिमाग का पूरा खुली वने तुम्हारो दिमाग रोशन थी वने कुरान की अगर तुम्हारो था असाजी दिल मुनव्वर थी वने असाजी दिल गुनाह की आलूद का पाक थी वने अल्लाह अगर तवा चाहो था असाजो रूह पाक असाजो रूह पाक थी वने असाजो रूह साफ थी वने असाजी रूह जी बीमारियूं ख़तम थी वने बाबू आली मुखे ॿुधायो बाबू जो दुरूद पढ़े बाबू अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां कसरत सां दुरूद पढ़ण वारो पढ़े वने वो करे नमाज़ कंदा नाहे वने गिरी पांदी वो थी न तो सके ना बाबू ये मथां दुरूद शुरू करे छॾे दुरूद पढ़े नमाज़ छो जो उनखे ख़बर पइजी त बाबू जे अगर मोहब्बत मां दिल में रखां थो बाबू जे मथां मां दुरूद पढ़ां थो सरमान में नमाज़ उन बाबू नमाज़ संभाल सके बाबू ने फरमायो नमाज मुझे चाहे नमाज गलायो समझ में गाल नहीं बाबू छा फरमायो नमाज मुझे के मैं दोस्त का बाबू छा फरमायो नमाज मुझे के नहीं गलायो वो जो बाबू जी मथां दुरूद पढ़े नमाज न पढ़े कोई आशिक कोई तो बेईमान थे था जो बेईमान थियो बाबू फरमाए दुरूद पढ़ यो वाक्य नबी को बुधाइंदो आया एकलो पीर बैठो पीर चेजे उस्ताद चेजे बैठो सामू खातून नानी खड़ी आई खत्म जे लाए और न सकद उन जो मुरीद शागिर्द बैठो जेरी वाला मानी सामू अचे और वो उस्ताद या पीर पाने उन मुरीद के चवे तो वने यार मानी वठिया खातून छड मुर्शिद तुझे दीदार के अल खातून पान मानी खड़ी आई जल मानी बेजो आई जीवा थावा त खाली कर दे छड मुर्शिद तुझे दीदार के छडी वाली थावा खाली कर दे अल उन खातून पान खाली थावा खाली क्या मानी सामू रखी ओ मुर्शिद चबला मानी रखा इतो बेदम ना तो चमन इतरो बेदम नाया चमन न कया असाई तहारी वो आशिक आयो वो बाबू आशिक ना इलाज बनाईदा से नारा दादा से नमाज नमाज की गाल अचे तो चढ़ी वने जेबला हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो सिर्फ दीन नारो हमारो है दीन सिर्फ चवण सा जाएगा बल्कि दीन इस्लाम तमाम पढ़ी दिसो दीन इस्लाम सहाबा इकराम इन दीन जलाए के जाए मेहनत कइया सहाबा इकराम पांजो जानू इन दीन जलाए कुर्बान कयो आहे जो असाई तमाम के घर में मिली वयो असाई तमाम हमारा पेड़ा इन से जेरी वाला आज करमा बाहर आया से वासना साजे कन में आजान जे करे साजे बुलायो मुबारक हो जे मुसलमान घर में सुभान अल्लाह असा त जावा से असाजे घर में असा के बुलायो तो मुसलमान घर में पैदा हुआ तो मुसलमान थी वयो तो के इस्लाम फ्री में मिली पर मोजा मिठा हवाले सो होते वही सो नहीं इस्लाम असा के दिलो किया सहाबा इकराम इन इस्लाम के फैलाने दिलाई के जाए मेहनत किया अबू अलैहिस्सलातु वस्सलाम ताइफ जे मैदान में हुजूर अलैहिस्सलाम बाजी जिस्मत
मेरा इस्लाम ये खातिर बर्दाश्त कया मुझा मिठा सिर्फ नारा बल्कि नमाज अदा करना अरे के नियत करे तो पंज वक्त नमाज इंशाअल्लाह गाल समझ में ना आई पूजा तो न खया वरियत तक केर के नमाज पढ़े इंशाअल्लाह इंशाअल्लाह सभी नमाज मुझा मिठा ये नमाज दुआ शे आहे जेके साईं तवा सभी जे मथा फर्ज आ मुझा मिठा जेरी मल अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत साईं तवा के पैदा कयो अल्लाह ताला तब वायदा केरा एकलो वायदो अल्लाह ताला कयो तवज्जो मोड़े अज़ीज़ान सिक्का कहे साढ़े 4 बजे नमाज चौदह है पर खत्म थियण वारो आहे दुआ अल्लाह ताला जॾहिं इंसान खे पैदा कयो ॿ वाइदा हिकिड़ो अल्लाह ताला पाण वाइदो कयो हिकिड़ो असां खां वरितई असां खां कहिड़ो वाइदो अल्लाह ताला फरमायो तव्हांखे मुंहिंजी इबादत करणी आहे ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून मां अल्लाह तव्हांखे सिर्फ़ पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो बस मौजो रे पैदा तो जा पंहिंजी इबादत जे लाइ इहो असां खां वाइदो तव्हांखे मुंहिंजी इबादत करणी आहे बियो वाइदो अल्लाह ताला मां अल्लाह तव्हांखे रिस्क ॾींदुमि रिस्क जो वाइदो अल्लाह करे छॾियो अल्लाह तव्हांखे रिस्क ॾींदुमि इबादत जो वाइदो असां खां वरितई असां छा कयोसीं आख़िरी सवाल बयान 2 मिनट बचा तवज्जो मोड़े असां छा कयोसीं पंहिंजे वाइदे खे असां वाइदो कयो कयोसीं उनजी इबादत कंदासीं उनखे छॾे ॾिनो इबादत करणु छॾे ॾिनीसीं जीअं मालिक थियासीं असां अल्लाह जी इबादत करणी हुई असां छॾे ॾिनीसीं कोन कईसीं नाफ़रमान थियासीं वरी जेको अल्लाह वाइदो कयो मां तव्हांखे रिस्क ॾींदुमि उन वाइदे ते यकीन करे छॾे ॾिनो पांचो वाइदो निभायोसीं कोन अल्लाह जे वाइदे ते यकीन करे छॾे ॾिनोसीं हाणे छा यकीन कयोसीं पाण इबादत करणी आहे पाण रोज़ी कमाइणी आहे इबादत छॾे करे सिर्फ़ रोज़ी कमाइणी आहे सिर्फ़ कमाइणो आहे अल्लाह जे मथां यकीन ख़तम अल्लाह जे मथां भरोसो ख़तम पंहिंजो वाइदो विसरी वियो अल्लाह जे मथां यकीन ख़तम थी वियो पोइ रब फरमाए मुंहिंजा माना मां पंहिंजो वाइदो पूरो कंदुमि मां तोखे वरी बि रिस्क ॾींदुमि भले पंहिंजो वाइदो विसारे छॾियो आहे भले तूं नाफ़रमान थियो आहे मां अल्लाह पंहिंजो वाइदो पूरो कंदुमि पर तोखे मुंहिंजे मथां भरोसो न आहे न मेहनत कर मुझा मिठा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत हाणे असां खे समझण घुर्जे वरी को सवाल करे सघे तो को मौलवी साहब भला कमाई हुई न वरी मस्जिद में वेही रहूं हां भला कमाई हुई न मस्जिद में वेही रहूं बस अल्लाह जे मथां यकीन करे मुझा मिठा न कमाइणो तव्हांखे आहे तव्हांखे ॾिसणो आहे त कहिड़ो कमाइण अल्लाह वारो आहे कहिड़ो असां पाण अल्लाह जी नाफ़रमानी कयूं जो फ़र्क़ु तव्हांखे पाण कीअं फ़र्क़ु कंदव जेकी रोज़ी अगर जे तव्हां लखे करोड़े कमायो था अल्लाह जी इबादत नथा छॾियो अल्लाह जी नमाज़ पढ़ो था इबादत कयो था अल्लाह खां परे न आहियो सम्झो रिस्क तव्हांखे अल्लाह थो ॾिए अल्लाह इन में राज़ी आहे तव्हां सां अगर सिर्फ़ तव्हां सवेर सां कमायो था अल्लाह जी इबादत नथा कयो अल्लाह खे विसारे छॾियो था सम्झो अल्लाह जो रिस्क न आहे जो तव्हांखे पाण खे फ़ैसिलो करणो आहे असांखे अल्लाह जे वेझो कहिड़ी शइ करे जेकी शइ तव्हांखे अल्लाह खां परे करे सम्झो जो अल्लाह सां नाराज़ आहे जेकी शइ तव्हांखे अल्लाह जे वेझो करे सम्झो अल्लाह जी नेमत मुंहिंजा मिठा कमायो भले करोड़े रुपया कमायो हुन खां इस्लाम मना नथो करे इस्लाम चवे थो अल्लाह जे वेझो अल्लाह जी इबादत कयो पोइ तव्हां कमायो त अल्लाह तव्हांखे बरकत ॾींदो पोइ तव्हांजो रिश्तेदार ईअं रहंदो तव्हां पाण सम्झण खां मुंहिंजा मिठा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत असांजी तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए पंहिंजे घर ते झुकण जी तौफ़ीक़ अता फरमाए पाण खां सवाइ जो कंहिंजो को इमाज न रखे मुंहिंजा मिठा अल्लाह जी इबादत खां सवाइ ॿियो को चारो न आहे महबूब जी मोहबत खां सवाइ ॿियो को ज़रियो न आहे अल्लाह जी इबादत महबूब जी मोहबत इहा ई दीन इस्लाम आहे इन में ई कामयाबी आहे अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ॿुधी ॿुधो